नाज़रीन, खैरपुर ज़िले जे गंबट खोड़ा में हिकु भेरो ॿीहर उॼण जी कलरी तकरार खर खंयो आहे। कुझु ॾींहं पहिरियों खोड़ा जे बाज़ार में कलरी बिरादरी जो हिकु नौजवान क़तल थी वियो हो, जंहिंजी क़तल जी खोड़ा थाणे ते FIR उॼण बिरादरी जे माण्हू मथां कलरी बिरादरी कराई आहे ऐं कंहिं वक़्तु बि ॿिन्हिनि धुरियुनि जो तकरार थी सघे थो। जॾहिं त इन्हनि ॿिन्हिनि बिरादरियुनि जे तकरार खे वधीक रोकण लाइ सिंध जे बहादुर न्याणी सोशल वर्कर तेमिना खलची पारां मेड़ मिंथ काफ़िलो ऐं न्याणू गॾु करे इन खूनी तकरार खे रोकण लाइ सोशल वर्कर तेमिना खलची इलाइक़े जे सियासी समाजी सोशल वर्कर ऐं मोज़िज़ माण्हुनि सां राब्ता मुहिम पिणु तेज़ करे छॾी आहे। जॾहिं त तेमिना खोड़ा शहर जे मोज़िज़ शख़्सियत मखदूम मंसूर साहब मुलाक़ात करे इनखे बि चयो आहे त असांजे हिन मेड़ मिंथ काफ़िले जो हिसो थींदा। जॾहिं मंसूर सदस्य इन अमन जे लाइ साथ ॾियण जी हिमायत पिणु कई आहे। हुन वधीक ॿुधायो त सॼे सिंध में राब्ता मुहिम जो आगाज़ असांजी सोशल वर्कर टीम अमन जो पैगाम हर जाइ ते शुरू करे ॾिनो आहे ऐं असां पंहिंजी सोशल वर्कर भाइरनि खे गुज़ारिश कंदासूं त हिन अमन जी मेड़ मिंथ काफ़िले जो साथ ॾियनि त जीअं असांजे इलाइक़े में अमन थी वञे, असांजा भाइर उॼण ऐं कलरी बिरादरी जा भाइर पाण में खीर खंड थी वञनि।